डहरकीअ में खुराक खाते ज़िला इंतजामिया गडियल कार्रवाइयूं करे ज़ख़ीरो कयल कणिक जूं लखें बोरियूं हथ करे वरितियूं। असिस्टेंट कमिश्नर रिज़वान नज़ीर, मुख्तियारकार अशरफ पिताफी ऐं डीएफसी पारां छापा हणी ज़ख़ीरो कयल कणिक जूं 3,56,000 बोरियूं हथ करे वरितियूं। छापनि दौरान सनशाइन फ्लोर मां 15,000, 5 स्टार फ्लोर मां 1,20,000, एसएसडी फ्लोर मां 86,000, सचा सतराम कॉटन फैक्ट्री मां 76,000, समेजा फ्लोर मिल मां 76,090 ऐं आतमदास जी गोदाम मां 1000 कणिक जूं बोरियूं हथ कयूं वयूं। असिस्टेंट कमिश्नर डहरकी रिज़वान नज़ीर ॼाणायल कणिक जे ज़ख़ीरनि खे सील करे जांच शुरू करे छॾी आहे। असिस्टेंट कमिश्नर डहरकी जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ फ्लोर मिल्स खां अलावा प्राइवेट गोदामनि में बि कणिक स्टॉक कई वई, जंहिं ते कार्रवाई कई आहे। हुन चयो त गवर्नमेंट जो टारगेट पूरो नथो थिए, पर फ्लोर मिलनि अंदरि लखें बोरियूं वापारी स्टॉक करे वेठल आहिनि। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।